KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खटराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गढ़ियासीन में सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो वियो। गवर्नमेंट आगा बदरुद्दीन खान दुरानी बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत करे तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। तक़रीब जी शुरूआत में स्कूल जे प्रिंसिपाल ज़ाहिद हुसैन सूमरो पारां आजियाणी वारी तक़रीर कंदे सभिनी आयल महिमाननि ऐं सहाफ़ियुनि खे भली कार कंदे सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त जस हुजे सिंधी मीडिया खे जेका सकाफ़ती ॾींहं मल्हाइण जा ऐलान करे रही आहे। उन मौक़े ते सीनियर उस्ताद ख़ालिद हुसैन जखरे प्रेस क्लब जे सहाफ़ती सथ खे अजरक उड़ाया। गस्ट अॻुवाण सैयद अनीस रज़ा शाह सिंध जी सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे ऐं असांखे फ़ख्रु आहे त असां शाहूकार सकाफ़त जा अमीन आहियूं। उन मौक़े ते सीनियर उस्तादनि अब्दुल हफ़ीज़ सूमरो, यासीन अहमद ओढो, कलीमुल्लाह जखरो, अब्दुल वहीद मुग़ल सकाफ़त जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, जॾहिं त क़ौमी वेस पहिरे आयल शागिर्दनि क़ौमी गीतनि ते रक़्स करे महफ़िल खे मचाए। ठीक है, उहा शुरुआत आहे गढ़ियासीन में जेका हिन वॾे स्कूल कई आहे ऐं हिकिड़ो सुठो श्रवण आहे। जेके बि गैर निसाबी सरगर्मी हूंदियूं उहे बि शागिर्द लाइ तमामु नक़द जोगियूं हूंदियूं। हर सिंध में, हर शहर में जेको ॾियारो मल्हायो थो वञे उन जे हवाले सां हूंदियूं। गढ़ियासीन में बि हिन स्कूल इंतिज़ामिया जेका बि पंहिंजो कावसूं ऐं कोशिशि कयूं आहिनि उन्हनि खे जस हुजे। तव्हांखे ख़बर हूंदी त हे साल असां सिंध वासियुनि ऐं माण्हुनि लाइ हिकु तमामु ॾुखियो साल हुयो, जंहिंमें बरसाती ॿोॾि सबबु असांजा जागीरा मारूड़ा मुतासिर थिया हुआ। उन्हनि जे ॾुखनि सुखनि खे मद्देनज़र रखी करे हीउ सकाफ़ती ॾियारो सिंध में हिकु 4 दिसंबर ते सभु सिंधी जेके चैनल्स आहिनि सभु प्रिंट मीडिया जे कम सिंधी मल्हाईंदा आहिनि। पर हिन सां सिंध TV वारनि हिकिड़ो पंहिंजो नुमाइंदो आहे जंहिं सिरे तहत ही सकाफ़ती ॾियारो मल्हाए थो वञे। अनटे रोज़गारी तब्दीलियुनि सां माल सिंध जो थी आहे। सो हिन उनवान हेठि असांखे और मुतासिर माण्हुनि जागीरनि ऐं ईंदड़ वक़्त में जेके रोज़गारी तब्दीलियूं असांजे हिते में ईंदियूं उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ असांखे जेका तयारी करणी आहे या जेको बि असांखे पंहिंजो लाइक़ु तयारु करिणो आहे उहो सभु असांखे गॾिजी सॼी करिणो आहे ऐं अॻिते हली इंशाअल्लाह हीअ सिंध वरी खुशहाल थींदी। इहे मुसीबतां, इहे आफ़ताब खबरुनि जी दुनिया।